Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी सांवल ही पग ऐं संदरो तो मूंखे ॾिनो आहे पर तूं मूंखे इहो त ॿुधा त बच्चल खान तोखे पंहिंजे उस्ताद जी क़बर ते छो वठी वियो ऐं उते हली तोखे छा चयईं? अमा इहो तव्हांखे बाबो बच्चल खान ई ॿुधाए सघे थो। मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो मां तव्हांखे ॿुधायां। हैसियत? अमा ही पंहिंजी यतीमीअ खे कॾहिं बि विसारे कोन सघंदो ऐं न ई वरी बाबे बच्चल खान खे या तव्हांखे पंहिंजो सॻो माउ पीउ सम्झंदो। ही सॼी ज़िंदगी यतीम खातो ई रहंदो। ही भली पाण खे कुझु बि सम्झे पर बच्चल खान जी माउ त हिनखे पंहिंजो पुटु त सम्झे। अमड़ तो दिलि जाए कर, हूअ भले ॻाल्हाए वठे। मुंहिंजी दिलि खे ख़बर आहे त मां हाणे यतीम न आहियां। यतीम त बाबा जे जेरे हुयुसि। उन वक़्तु न मूं वटि माउ जी ममता हुई न ई वरी पीउ जी शफ़क़त हुई। बाबे बच्चल खान ऐं अम्मा खे पंहिंजी सॻी माउ बि मञी थो त पोइ ॻाल्हि करी छो नथो? भला जी सांवल पुटु मूंखे नथो ॿुधाए त छा थी पियो? बच्चल खान त मूंसां ॻाल्हि कंदो न। कहिड़ी ख़बर सांवल जी मथां का मजबूरी हुजे। अमड़ माउ खां वधीक बच्चन जी दिलनि जा राज़ मुंहिंजो रब ई ॼाणे सघे थो। अमड़ सालनि खां वठी जेका संदूक में बाबे बच्चल खान जी पग ऐं संदरो पयल आहिनि, जंहिंखे असां पंहिंजो परसो चवंदा आहियूं, उनखे इस्त्री कराए अचे मूंखे ॾे। सांवल मूंखे उहा ॻाल्हि ॿुधाए जेका ॻाल्हि बाबे बच्चल खान क़बूल खे न ॿुधाई ऐं तोखे पंहिंजे उस्ताद जी क़बर ते वञी उहा ॻाल्हि ॿुधाई अथई। जेका ॻाल्हि बाबे बच्चल खान कॾहिं पुट वांगुरु पालियल क़बूल खे न ॿुधाई, बाबे जी उहा ॻाल्हि मां पंहिंजी ज़ाल खे कीअं थो ॿुधाए सघां? हाणे ॿुधायो सांवल यतीम आहे। हिनजे दिलि में असांजो मर्तबो माउ पीउ खां मथे आहे। अमा इहा ख़बर त मल जे मैदान में पवंदी जॾहिं सांवल बाबे बच्चल खान जी पग ॿधी मल जे मैदान में लहंदो। गुर जे कॾहिं न अलाह चाहियो त मलाखड़े जे मैदान में हिन पग जी इज़त मुंहिंजे मरण खां पोइ बि मथां ई रहंदी। छो त हीअ पग बाबे बच्चल खान जी न पर हुन जे उस्ताद शेर मीरबर जी मूंखे तोहफ़े में मिलियल आहे। हाँ सादिक, मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजे हिन उस्ताद जो सौट न आहे। पक्का मूंखे पर तूं हिन सिंध जे पहलवान जो सौट सॾायो। मूंखे खुशी थी मूंखे। सच ॿुधाए सादिक, ही क़बर में सुतल शींह तुंहिंजो लॻंदो आहे कुझु? सच ॿुधाए। अफ़सोस सादिक, पर पोइ बि जे तूं चाहीं थो त हिन सिंध जे सरदार जी पग हमेशा सलामत रहे त पोइ हिन क़बर ते अॼु हथ रखी मूंसां वाइदो कर सादिक त वरी ज़िंदगी भर कॾहिं बि तूं सोभारे सां झेड़ो न कंदे। वाइदो कर। बाबा साहिब, अॼु तव्हां असुर जो उजामदड़ ॾीए वांगुरु छुपिया लॻो। अमा पोपरी,
तो सही समझो आ सच इहो आ बाबो बचल खान उहो तूफान आहे जंहिंजी हल्कड़ी फूक सां मुंहिंजी अम्मा मां उजामी वियो आहे। बाबा साईं मूं तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी। अम्मा मुंहिंजी बचल खान मुंहिंजी आकड़ हठ अरडाई ईअं ख़त्म करे छॾी आहे जीअं स्कूल जो ॿार जेका पटी थींदी आहे न उनखे मेट सां मिटाए छॾींदो आहे। अम्मा पोपरी हाणे मुंहिंजे हथ में लठ बजाए मच्छी मारण जी कुड़ी ॾिसंदी आहे यार ॾिसंदी आहे। बाबा साईं थियो छा आहे कुछ ॿुधाए त सही। अम्मा पोपरी हीअं सम्झ राज जे चङे मुड़ुस जे पारां चप सिबण जी सज़ा बि मिली आहे ऐं इनाम बि मिलियो आहे। बाबा कहिड़ो इनाम मिलियो अथव? अम्मा पोपरी बाबा इनाम इहो मिलियो आहे असां मुहाणनि सदियनि ताईं मल में मान मथां रहंदो। फकीर जे आसरे ते मां तव्हां ॿिन्ही खे पंज पंज मानियूं पचाए कोन ॾींदसि छो त फकीर मां हकीम खे मोटाए ॾेई आई आहियां। भाई में तेरी हकीम अञा जहिड़ो जॻंदो वेठो आहे मां वरी ॿीहर फकीर वठी ईंदोसांसि। हकीम सां मां उहा तादी करे आई आहियां जो ॿीहर तव्हांखे दुकान ते अचण बि कोन ॾींदो। अदाली मां हाणे पंहिंजो छा थींदो असुल अहिड़ी थी कावड़ अचे बस त बस। अरे कोन मरंदा चिंता कयो छा अॻिते बि चङनि जो ज़रूरत आहे। खुदा जी का मार पयो हां मरदा न त अस्पताल में जरूर दाखिल थींदा। इन्हनि मोन के 13 टाका लगंदा आई बेदे मां फुटल तू त परे थी तिन्हनि खे आऊं ॾिसां। हिते छो बिठायो ॾियो न अमीरा खे मुंहुं कंधार आहियो। तव्हांखे कंहिं चयो त तव्हां फोग सां झड़ो कयो? बस कर इन्हनि खे कामयाब तजुर्बो त मां थी करे ॾेखारियां। पापा नहीं पकोड़न ता पल्ले निभागा छोरा लिखो के दाता अड़ियो सांडी तू परे थी छा थी लिखाई इन्हनि खे ज़ाहिर थी तू बि तो इन्हनि खे पूरो कर न त तुंहिंजो बि ख़ैर कोन्हे। ख़बर आहे तू मक्खण जी पल्लेला लठ खणी झड़ो करण पहुची वई आहे मर्द मरी विया थी। मतेरे ईअं न कर इज़त बचाओ पॉलिसी ते अमल कर हिननि जी बि इज़त बचा पंहिंजी बि इज़त बचा हरू भरू खखर में खड़ो न जेकॾहिं तूं नथी बचाए सघे त पोइ मूंखे चओ मां थो बचाए इज़त। अरे अच्छा हेडाच मुझे सामू ये परे खा मिट करे छा तो गले कंदे मुकाबलो मुसा कंदे मुकाबलो तू न मासी तोसा केड़ो मुकाबलो ढोलू भी न दो त मां रोलू छा कंदो। ए ने भागा छोरा यो और छा तो करिया मुखे पकड़े ली में खबर का तू माराई दे मुके माराई दे मुके न मासी ये न कर मां पेरे थो पावे ये न कर वो जड़ो न कर अगे जेड़न मुल्क वीरान करे चजान। हाँ ए या लज इनन के भी सेकारिया तिनन के या लज हुजे हा त पंजाबी में जेड़ो किए कबो आया पंजल जो मानो ख्याल कंदो आहे हा जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुस मरी पवे हा त छा वञे हा इन्हनि जो केरु दर ते दोहल वॼाए हा ॻोठ राज में केरु कंध खणी हली सघे हा अयादे बचल खां केरु इंसाफ़ वठे हा केरु उनखे सम्झाए हा ही निभागा छा सम्झंदा। मासी अमीरा तू सच थी चई ही जेकी कुछ करे आया आहिनि न हिननि खे इन जी सज़ा ज़रूर मिलण घुर्जे ऐं उहा सज़ा मां इन्हनि खे ठाहे अहिड़ी ॾींदसि जो घर अची चाचे फोग का पटका मेड़ करे माफी घुरंदा। हलड़ी हल सोकड़ी तो कहते चंगी तरह आऊं सुञाणा जुम्मो 8 ॾींहं थिया तई हाणे वेचारी हिन घर में ॻाल्हाए थी मूंखे ख़बर आहे मुड़साई ॾेर खे बचाइण जे लाइ मूंसां नमूनड़ा थी वेचारी करे आऊं उन्हनि खे कोन छॾींदसि पूरो कंदीसां। न मासी मूंखे साख खणा बस जेका हिननि सां तादी मटेरी कई आहे उहो मूंखे ख़बर आहे ऐं सच में इहा ईअं ई कंदन जीअं चवे थी पई। चङो हाणे तव्हांजे चवण ते वञा पई भाई वठी अचिजो सुते अची माफ़ियूं वठे पेरे पवे हा न त मूंखां वधीक पुछड़ो केरु कोन थींदनि। हल गुम करो शिकिल गुम कर
अरे यार फोग फ़क़ीर दुकान तां ॿियो थाड़े हेॾे वठी आए मियां सफ़ा रोअण हार को लॻो पियो आहे। आसूदा मल जरा ॻाल्हि न पुछ न त अॼु सच पच में रोई ॾींदुसि। राम 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 फोग फ़क़ीर ख़ैर त आहे यार। आसूदा मल अबनि ॾाॾनि खां वठी असांजो राज असांखे इज़त ॾींदो रहियो आहे। फोग ऐं फोग जे 7 पीढ़ियुनि सां अॼु ॾींहं ताईं राज वारे कंहिं असां सां कड़ो थी न ॻाल्हायो आहे। पर हिन लीमे ऐं ख़बर मूंखे दिलि ते धक आया आहिनि यार। राम 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 परमेश्वर पत जी रखजांइ। अरे साईं फोग फ़क़ीर तो सां लीमो ख़बर विढ़िया न घबराए न फोग फ़क़ीर घबराए न नोड़ीअ जी महिमानी ॿेड़ा समझ त ये सुनीअ जा बिरादरी में गायब थी विया। न आसूदा मल अॻ में त इहो लीमो ई ख़बर बेघर आहे। हाणे ख़बर खे बि ज़ाल आहे। ज़ाल ॻोठ जी बि न आहे। ज़ाल बि ॿाहिरीं अथसि। यार ईअं न थिए जो हरू भरू बर्बाद थी वञे न कर। अरे साईं फोग फ़क़ीर तो सां नाजाइज़ी थी आहे पर ये सुनीअ जा वेंदा काॾे अन जो मुंहुं आख़िर जंड ॾे लीमे ख़बर खे बि ठेठे राज में रहणो आहे न। पर यार फोग ॿुधाए त सही तूं केॾां पियो वञी? यार वञा थो सादिक जे घर। अरे यार सादिक मियां हाणे हाणे तोखे यादि कयोसीं मथों तूं अची वएं वॾी जमाड़ थी। वे यार वे वे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे वे। मियां सादिक यार ॻाल्हि त ॿुध तो कहिड़े डॉक्टर खे पाण ॾेखारियो? हा सुदामल यार डॉक्टर खे बि ॾेखारियुमि यार बचल खाने जा वॾा वड़ आहिनि। जेसि ताईं मां जीअरो आहियां न तेसी ताईं बचल खाने जा एहसान न लाहे सघंदुसि। सरकार इहा ॻाल्हि सही थो करे हुन जा वॾा वड़ पर डॉक्टर जी दवा पंहिंजी जाइ ते भले उहा बि खाईंदो हुजे पर मां तुंहिंजे लाइ महिमाए वती आहे महिमाए चढ़ो दुकान ते पियो आहे। हा सुदामल न्याणीअ मूंखे ॿुधायो आसूदामल मां सम्झी वियुसि तो महिमा हथ कई हूंदी। आसूदामल तुंहिंजा बि किरोड़े कुर्ब लख थोरा। अरे सादिक साईं मोहबत जो जहान आहे मोहबत जो यार महिमाए बि मोहबत सां ॾिनी आहे हकीम साहब खाइण त ईंदी अथई न। आसूदामल जेकॾहिं खाइण जी ख़बर न हुजे हा पोइ इहा महिमाए पुछाईंदो छो तव्हां? भॻवान भलो कंदी तूं हाणे हीअं कर अची दुकान ते मूंखां महिमाए खणी वञ उते तोखे सम्झाईंदो त कीअं खाइणी आहे। अरे आसूदामल यार सादिक सां मूंखे 2-3 ॻाल्हियूं करणियूं सो वञूं था बचल खान जो ताक़त अदा उथ त हलो। भगवान भलो कंदो राम राम। मां त ख़ुदा जी पैर सम्झण अलॻि पंहिंजो पाण खे छा छा अल्लाह इहा तारा ॾेखारे आई आहिनि। उथ राणा पुपी जे मथां दिलो पाणी जो हार त कांवर जी बाहि थधी थिएसि। मां को बचा थियो या न या अबे ई मूंखे थाणे ते वञणो पवंदो। हरू बुरू ने लीमे ख़बर जे चकर में मामी मितेरी वेचारी मारजी वई हूंदी। बस कर छोरा त 2 चंबा ना ठोके ॻाल्हाइनि था तव्हांखे मश्करीअत अची वई आहे। मंगण हार जी धी आहियां को धाड़ेलनि जी धी कान आहियां जो 2-4 मारे ईंदुसि। वाकई पुफी धक रहमानी धक शैतानी तू जे कावड़ में घरा निकती हुई है ना उन्हें मां इयो लगो पे तो पुप्पड़ फोग जे पलान में मारू मारे पो मोटी। हाँ बराबर मां बराबर कावड़ में तो तू सोचे धक हणदी ही काने हिक अध भेरो तो बाबो ही बेहोश थी वियो। ॻाल्हाई छा तो दिमाग़ जी ख़राब थियो तया पिणे को बाफ्ते जो कपड़ो आहे जेके सोटियूं ठोके ठोके फाड़े छॾींदीमांसि। न मां नंढे हूंदे जेको मूंखे ई अधे जाड़े के तू अगड़िन जो दूह ॾींदी हुए न बाबो तू ने दूहे ते भी बेहोश थी पियो। हाँ पुपी मूंखे राणे ॿुधायो हो। राणा उथ पुपी मथे ते ज़ोर ॾे। छोरा भली अच ओ मूंखे मखण सां तिरी हण पर ॻाल्हि ॿुध
पोइ जी मालकियाणी या भर में वेठी अथई इहा अथई मालकियाणी इन जी ख़िदमत कर। माना तमा हाणे तो रिटायरमेंट वरती आहे। ॿियो न त हाणे ख़ैर सां नूंहं घर में आई आहे त मालकियाणी बि इहा ई आहे न। हाणे आहे ससु सहुरो आज़ाद, भले पिया आज़ादी सां घुमनि फिरनि खाइनि पीअनि, हाणे सॼे घर खे इहा संभालींदी। राणा ॻाल्हि त ॿुध, पण आहे किथे इहो लीमे ख़बर ते फरियाद दाख़िल कराइण थाणे त वञी कोन पहुतो आहे। ना मां बाबू को ॿार त न आहे जो फरियाद करण वेंदो, इते ई ॻोठ में हूंदो। अलाए केॾां वियो। सावला बाबा वञो बचल खान खे घरों सॾु करे अचो, हुन सां वीचार रूहारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाबा साईं तव्हां लंगर पाणी कयो, बाबा बचल खान भी अची वेंदो। बाबा बचल खान केॾांहुं वियल आहे छा? हा मुर्शिद साईं, बाबा बचल खान पीराणे ऐं ॾातू खान सां गॾिजी सोभारे खान ॾे वियो आहे। ॾातू ऐं पीराणे सां गॾु बचल खान सोभारे ॾे वियो आहे। बिस्मिल्लाह मुर्शिद साईं, बिस्मिल्लाह। बाबा साईं दुआ जी नुका। मौला जूं दुआऊं बाबा, तव्हां ॿिन्हिनि खे अलाह ताला बच्चन सां गॾु ख़ुशि रखंदो। सावल छा वाकई सचा त बाबो बचल खान ॾातू ऐं पीराणो ने सोभारे ॾों विया आहिनि? बाबा त हिन में हैरान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे मोहम्मद सादिक? तूं रुगो इहो सोच त बचल खान तोखां जहिड़े न करण जो वचन छो वरितो आहे? सोची हो। समझी वियसि भोग। जेकॾहिं बाबे बचल खान इन्हीअ करे मूंखां वचन वरितो आहे, पोइ पक सम्झ त बाबो बचल खान इन सोभारे सां ठाह करे पोइ मोटंदो। मां बि सोभारे सां मिली आयो आहियां। जेकॾहिं थोरो बि अखियुनि में हया हूंदसि न त सॼी ज़िंदगीअ लाइ बचल खान जे राज खे अखि खणी न ॾिसंदो। अदा आदम अॼु जेको न बचल खान वियो आहे, ख़ुदा पियो ख़ैर करे, सोभारो सदाई हाणे ढंगो ॻाल्हाईंदो आहे। बाक़ी ॾातू ऐं पीराणो जहिड़े कंदे त देरी कोन कंदा। चाचा ज़रूर चाचे बचल खान जे साम्हूं इहो ॾातू ऐं पीराणो कॾहिं बि न विढ़ंदा। अदा ज़रूर असांखे पंहिंजे सॼे राज जी ख़बर आहे। इहे सदाई ठरे खीर खे पिया फूकूं ॾींदा आहिनि। बाबा हिन राज में अची मूं बाबा बचल जे लाइ ॿुधो आहे। सम्झां थी त सोभारो बि बाबे बचल जे अॻियां कोन ॻाल्हाए सघंदो। अधी कुंज मां भाउ जे मरण खां पोइ रब खां रोज़ दुआ पियो घुरां त मालिक साईं इहे जहिड़ा ख़तमु कर। बसड़े खेरल असुल में अकुल जा अंधा त असांजे राजवर आहिनि, जेके करम खान ऐं सोभारे खान जहिड़नि खे पंहिंजो सभु कुझु था सम्झनि। इहो ई सच आहे अदा ज़रूर। करम खान जे चवण ते न तव्हां मेह चोरी कयो आहे, न वरी मुड़स ई मरना, न ई नग खजना। अलाह करे शल असांजे राज जी तव्हां वांगर गैरत जागी पए। हा कराए सघनि था, पर तूं को बि फिक्र न कर। मां चवंदुसि त करम खान खे मुंहुं मारायो आहे, मुंहुं। वियो बचल हा सोभारा मयार जड़ा कोन आयो हां त पोइ पलांद करण आया हूंदो। सोभारा खान बचल खान जो राज अञा मरी न वियो आहे जो तोखां पलांद न करे सघे। ऐं पोइ बि बाबो बचल खान मूंखे दुश्मन जे दर ते हथे खाली वठी आयो आहे। सोभारा मूंखों इहो न पुछंदे त मां तो वटि छो आयो आहियां? मूंखे कहिड़ी ख़बर बचल खान, इहो त तव्हां ॿुधायो न त तव्हांखे कहिड़ी मजबूरी मूं वटि वठी आई आहे। सोभारा माण पे हथां मजबूर थी आयो आहियां।
छो त मां इंसान आहियां। हाणे तूं ॿुधाए त इंसान थियण जो इरादो अथई या अञा आदम खौर ई रहंदे? माण्हुनि जो मांस खाइण छॾे सघीं थो या न? या 5 माण्हू खाइण खां पोइ बि पेट न भरियो थी? बचल खान वरियल शाह मूं वटि आयो हुयो। उनजे वञण खां पोइ मूं सोचियो त तव्हांजे उताक ते ईंदुसि, पर तव्हां पाण अची विया आहियो। छा तूं अञा जहिड़ो करण थो चाहीं छा? पीरणा, मां उहो कुझु करणु चाहियां थो जेको हिते नथो करे सघां। छो जो जेकॾहिं मां हिते कंदुसि न त माण्हू मञींदा ई कोन। आख़िर ख़बर त पए तूं करण छा थो चाहीं? कोन ॿुधाईंदोसांव बचल खान। रंज रहो या राज़ी, इज़त सम्झो या ज़िलत, तव्हां पंहिंजे ॻोठ मोटी वञो। सॼे राज खे घुराइजो। सुभाणे सोभारो तव्हां वटि ईंदो। मां तुंहिंजे अचण जो इंतज़ार कंदुसि। धणी ही मेवो आंदो अथई विकिणे लाइ, कुझु जजो त आणी आहे। कमला कमला पापड़ ऐं पकोड़ा खाई खाई एक्चुअली बेजार थी आऊं हलिया। अॼु आत्मा चयो त मेवो वठी वञा। मुंद जे मेवे जो मज़ो ई पंहिंजो थी। जैतून जी त ॻाल्हि ई न पुछ कमला। 2 जैतून खा 8 पहाड़ ओगड़ायूं ऐं जैतून जी ख़ुशबू नारंगी जो वरी पंहिंजो मज़ो आहे। कमला इहो मेवो बि त भगवान पंहिंजे लाइ पैदा कयो आहे न। धणी तोखे ख़बर आहे ही मेवो न मूंखे ॾाढो वणंदो अथई। भलो सही, जैतून जी भेण थी नारंगी, मेवो बि खाओ ऐं ॻाल्हि बि ॿुध। कमला बचल खान सफ़ा कमाल करे छॾियो। धणी इहो कीअं? वरी छा कयो आहे बचल खान? कमला बचल खान पीराणे ॾातूअ खे चयो त जेकॾहिं झेड़ो ख़तमु नथा कयो त राज वञी पाण संभालियो। ऐं कमला ॿी वॾी ॻाल्हि त शादिक खे वञी उन कबड़ ते बीहाड़ ऐं शेर मीर बाड़ वारी कबड़ ते उन कबड़ जो वञी कसम ॾिनासि त जहिड़ो न आहे करिणो। शादिक बि चयोसि त कसम ई अहिड़ो ॾिनो थी जो अॼु खां पोइ जहिड़ो ख़तमु। पोइ अदे बचल खान त इहो राज जे भले लाइ कयो आहे न। बचल खान हिन खां बि ॿियो वॾो कमु कयो आहे कमला। मुड़ुस जो दिमाग़ ऐं दिलि त ॾिस, दुश्मन जे दर ते वियो थी हली था जूं ॻाल्हियूं करण लाइ त जीअं शांती थिए। ॾिसूं कमला हाणे सुभाणे कहिड़ो थो खड़ो तेल निकिरे। सुबुह शाम मां त भॻवान जे अॻियां शांतीअ जी प्रार्थना कंदी आहियां। धड़ी पोइ को त खड़ तेल निकिरंदो न। अड़े साईं रुगो पाण प्रार्थना न कंदा आहियूं, सॼो गोश्त मालिक खे अमन जे लाइ ॿाॾाए उन खां दुआऊं घुरे। कंहिंजे दिलि जी तव्हां त धणी वटि बि अगाम दी मेवो भला पाण खाईंदी की न मां छिले खारायां? धणी भला अॼुकल्ह तुंहिंजो कुड़ब वधी न वियो आहे? कमला सोचां थो त इंसान मतां ज़िंदगीअ जे सफ़र में कुड़ब जी का कसर रहिजी वई हुजे, उन कसर खे थो पूरो कयां। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।